हाणे ने असांजो कंबर में हज़रत मौलाना सैयद अताउल्लाह साहब जो इंतकाल थियो तकरीबन 2 हफ्ता पहिरियां साथी ॿुधाइनि था त साईं जन फरमायो अॼु ॾींहुं कहिड़ो आहे चोसे जो साईं ख़मीस जो ॾींहुं आहे जी मां सॼी ज़िंदगी पाक रहियो आहियां मूंखे पाक जो कपिड़ा पारायो मुझे हलण जो वक़्तु अची वियो हो शवास में बाक़ायदा घुराई पुटन के भावरन के उनके जी मुझो वक्त अची वियो आहे मां फ़ानी जहान के छॾियां थो पर तहां के वसीयत थो कयां त जमियत उलमा इस्लाम के कदे भी न छॾिजो अल्लाह जो कसम है हां जी ॻाल्हि आहे पहिरियां हां वसीयत थोरो सारी की हिकड़ी वसीयत इहा वक्त मुख्तसर आहे साईं जन कपड़ा बड़ा मटाया नवा कपड़ा पातो या पुट जे मुझे याद तो या घर वारी जे झोल में साईं जन सुम्या साईं जो चेहरो उन झोल में हो अखियूं बंदियो अखियूं खोलियो फरमाइन था साईं जन फरमायो अबाची हो केर सा केसा ॾिसो पिया साईं जन केसा था ॻाल्हाइनि अबाची हो केर ठीक है बस अल्लाह जे रज़ा ते राज़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक ला व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु साईं जन कलमो पढ़ियो रूह परवास थी मोमिनो मौत खां डुजंदो न है मोमिनो मौत सां प्यार कंदो आहे ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد نرى تقلب وجهك في السماء فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم قال النبي صلى الله عليه وسلم أنا خاتم النبيين لا نبي بعدي وقد قال عليه الصلاة والسلام لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله
मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत से आवाज़ बुलंद दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, इंतहाई इज़्ज़ी वक़ार साथियों, मुझा मोहतरम दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, तवां असां जो हिन पन्याकिल कच्चे जे इलाइके जे अंदर हिन अज़ीम शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में मजलिस में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने जी नीयत सां गॾु थियाऊं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़री खे मंजूर व मक़बूल फरमाए। तकरीबन सुबह जो 8:30 बजे का वठी करे प्रोग्राम हलियो। अवां बि मुकम्मल आलिमन जो, बुजुर्गन जो, नात खानन जो साथ दिनो। असर जे नमाज जो वक्त भी थी वियो। इन जे करे मुख्तसर वक्त में मां 4 ॻाल्हियूं अर्ज़ कयां थो। दुआ है अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाइण, अमा के सही समझण, असां सभिनी के तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां कुरान पाक जूं 2 आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं। रब तो फरमाए क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समा। अज दुनिया के अंदर असां नजर क्यों तहां के हर इंसान जे जुबान ते कहजी न कहजी तारीफ नजर ईंदी। को चवंदो बाबा ये मोटरसाइकिल केडी सुहणी आ, को चवंदो साईं ये गाड़ी केडी सुहणी आ, को चवंदो साईं ये ट्रेन रेल केडी सुहणी आ, को चवंदो साईं हवाई जहाज केडो सुहणो आ, को चवंदो साईं जमीन केडी सुहणी आ, को चवंदो आसमान केडो सुहणो आ, को चवंदो यार सिज दिस केडो हसीना केडो जमीला, चंड दिस यार केडो नूर सा मुनव्वरा। को चवंदो तू रात जो आसमान जी ज़ियारत कर, दीदार कर, दिस त आसमान में सितारा केडा सुहणा आहिनि। को चवंदो यार समुंड केडा सुहणा आहिनि, दरिया केडा सुहणा आहिनि, को चवंदो जबल केडा सुहणा आहिनि। पर कच्चे जा गयूर मुसलमानों मां चवंदो हां त मदीने जो मीर केडो सुहणो आ। जेका हुजूर जा आशिक बैठा हो जुबान सुभान अल्लाह का खामोश न रहे। दुनिया वारा दुनिया वारन जी तारीफ कंदा आहिनि। मां चवंदो हां त इन दुनिया के खलकण वारो अल्लाह सोचो त दुनिया एडी हसीना त इन दुनिया जो सरदार केडो हसीन होदो। अज ॾाढा त चई ॾियो सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं मुंहिंजो साईं बचपन में हो, नंढो हो, रब जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम के मोकिलियो, वञ मुंहिंजे महबूब जो शरह सदर कर।
जनाबे जिब्राइल अलैहिस्सलाम आयो मुझो साईं ननड़ोआ सीने के चाके दिल मुबारक कढई जमजम जे पानी सा धोतई वरी दिल सीने में अंदर फिट कई। तवज्जो करो मुसलमानों, मेराज वाली रात में जने जनाबे जिब्राइल आयो मदीने जे मीर जे सीने के चाके दिल मुबारक के बाहर कढई उन दिल मुबारक के जमजम जे पानी सा धोतई। इन जे करे जो मदीने जे मीर जे दिल में वध का वध नूर अचे ता त आमिना जो लाल अल्लाह जो दीदार करे सके। सुभान अल्लाह। जो मैं कुछ समझाना चाहे तो मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा वाले तवज्जो कर जाए। हरब कलामे मुकद्दस में आवाज और नो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समा अल्लाहु अकबर कबीरा। ओ कच्चे जा गयूर मुसलमानों दुनिया ते नजर कर तहां के हर को इंसान कहीं न कहीं शय जी तारीफ कंदे तहां के नजर ईंदो। को ज़मीनुन जी तारीफ कंदो, को आसमानन जी तारीफ कंदो, को हैवानात जी तारीफ कंदो, को नबातात जी तारीफ कंदो, को जमादात जी तारीफ कंदो। अल्लाहु अकबर कबीरा। असां जो दो ईमाना मदीने जो मीर सजी कायनात का वधीक हसीना। ओ मुसलमानों आमिना जो लाल एडो हसीन सोच त सही इन आमिना जे लाल के पैदा करण वारो कायनात जो अल्लाह केडो हसीन होंदो, अल्लाह केडो सोनो होंदो। मदीने जे मीर जे हुस्न जो तस्करो निकतो आ पर पेरा गाल के समझ जाए। ओ मुसलमानों हेदे हजरत मूसा कलीमुल्लाह रब के एलाज पियो करे चेतो रब्बी अरीनी रब्बी अरीनी। ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए। ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए। ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए। रब तो फरमाए लन तरानी। ओ मूसा मां अल्लाह के न दिसी सगंदे, मां अल्लाह जो दीदार न करे सगंदे। अल्लाहु अकबर कबीरा। हेदा हजरत मूसा कलीमुल्लाह हेदा जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काई सिफारिश ना है, कोई एलाज ना है, काई डिमांड ना है। रब जनाबे जिब्राइल अलैहिस्सलाम के मोकलियो। ओ जिब्राइल वन मुझे महबूब के जमीन उनका आसमान ते वठिया। ओ जिब्राइल वन मुझे महबूब के फर्शन का मा अल्लाह जे अर्श ते वठिया। हे नबियन जो सरदार नबी, रसूल जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबियन जो अफसर, हे शाफिए महशर, हे साक़िए कौसर, हे बुलंदो बाला कदर, हे रहमत जो समंदर। उन मदीने जे मीर जो जिक्र निकतो जे जे बारे में रब कलामे मुकद्दस में आवाज़ ॾिनो चेतो वज़ुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा ववजदक आइलन फअग़ना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मस साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहदिथ। आजा चाहिए सुभान अल्लाह।
मदीने जे मीर जे हुस्न जो केर मुकाबलो कदो, जमाल जो केर मुकाबलो कदो, कमाल जो केर मुकाबलो कदो। हजरत अनस रज़ी अल्लाह ताला मुझे साईं जो प्यारो गुलाम, आमिना जे लाल जो सच्चो सिपाही, मुझे साईं जो जानसार, आमिना जे लाल जो वफादार, मुझे साईं जो सच्चो यार। हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, तिरमिज़ी शरीफ की रिवायत है तो रब जा चेतरा नबी आया, समूरा नबी वदा हसीना वदा जमीला। हजरत आदम सफीउल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत नूह नजीउल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत इब्राहीम खलीलुल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत इस्माईल ज़बीहुल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत दाऊद खलीफतुल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत मूसा कलीमुल्लाह आयो, डाडो हसीन हो। हजरत ईसा रूहुल्लाह आयो, डाडो हसीन हो। आदे तवज्जो खजाए, हजरत अनस फरमाए थो रब जा जेतरा नबी आया, डाढा प्यारा हा, डाढा खूबसूरत हा, डाढा हसीन हा। हजरत अनस फरमाए थो समूरन नबियन के गडकर पर मदीने जे मीर जे हुस्न जो मुकाबलो कोने, जमाल जो मुकाबलो कोने, कमाल जो मुकाबलो कोने। हजरत अनस फरमाए थो अल्लाह जा समूरा नबी खूबसूरत हा, पर मदीने जो मीर खूबसूरतन जो सरदार हो। समूरन नबियन जो आवाज डाढो प्यारो हो, पर मदीने जे मीर जो आवाज सब खां वधीक प्यारो ऐं शानदार हो। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुसलमानों, जने क़यामत कायम थींदी, आवाज ते गाल निकती, जने क़यामत कायम थींदी, मुसलमान जन्नती जन्नत में वेंदा, काफिर जहन्नमी जहन्नम में वेंदा। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह सभनी के जहन्नम के अजाब खां बचाए। अल्लाह तबारक व तआला असां सभनी के चंगा अमल करने की तौफीक नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला इहदिनस सिरातल मुस्तकीम ते हलन की तौफीक नसीब फरमाए। पान के दुनिया के अंदर गुनाहन खां बचायो, ओ मुसलमानों मासियत खां बचायो, अल्लाह जी नाफरमानी खां बचायो, अल्लाह जे महबूब जी नाफरमानी खां बचायो। खुदा जो कसम जन्नत तहां जो मुकद्दर बनजी वेंदी। अज दुनिया ते नजर कर, चंगा भला दीनदार ॾाढिन वारा उन्हनि जे घरनि में नजर कर, तोखे गाना बजाना नजर ईंदा, उन्हनि जे ट्रैक्टर ते नजर कर, तोखे गाना हलंदे नजर ईंदा, राग हलंदे नजर ईंदा। पर मां तवज्जो कजाए, जंहिं पंहिंजो पाण खे दुनिया जे अंदर इन म्यूजिक खां बचायो, गाननि खां बचायो, साज़न खां बचायो, जॾहिं जन्नत जे अंदर वीने रब करीम तो जे लाइ जन्नत में साज़न जो बंदोबस्त कयो आहे। किताबनि जे अंदर अचे थो सभ खां पहिरियां जन्नत जे अंदर रब करीम जेके हूरूं ख़ल्क़ियूं आहिनि, हूरूं पैदा कयूं आहिनि, उहे हूरूं जन्नत जे अंदर नग़मा ॻाईंदियूं, नग़मा ॻाईंदियूं। अल्लाहु अकबर। छा त मंज़र हूंदो। उहे हूरूं चवंदियूं अला व नहनुल ख़ालिदातु फला नमूतु अबदा व नहनुर राज़ियातु फला नस्खुतु अबदा व नहनुन नाइमातु फला नबअसु अबदा व नहनुल मुक़ीमातु फला नरहलु अबदा तूबा लिमन कान लना व कुन्ना लहू। अरे मोहब्बत सुभान अल्लाह चो मदा तो कह रहे सुभान अल्लाह जे सदके रब जन्नत में जाए दे। मां दुआ तो क्या इंशाअल्लाह रब जन्नत में हूरूं चवंदियूं अला व नहनुल ख़ालिदातु फला नमूतु अबदा। अब जन्नत वञण जो मौक़ा आहे। मां दुआ तो क्या दुनिया में कुरान जी महफिल में गडायूं, क़यामत जे ॾींहुं जन्नत जी कुरान जी महफिल में भी रब असां खे ईअं गडाए। अॼु मोहब्बत सां आमीन चओ। अब पोयां तहां ते जन्नत न आहे, तहां बि आमीन चओ, तहां खे सवाब थींदो। अब हां हां पोइ जन्नत में वेंदो।
जेकने दुनिया में अची वने न दुनिया वारो हे सिज इहो बि बेनूर थी वने अल्लाह जो कसम अरे तवज्जो कर उरू चवंदियूं अला व नहनुल खालिदातु फला नमूतु अबदा सुभान अल्लाह चो कें भजो तो ने मोहब्बत सा जो सुभान अल्लाह अला व नहनुल खालिदातु फला नमूतु अबदा उरू चवंदियूं रब असां के खल्क़ियो आ हाणे असां हमेशा जिंदा रहंदियूं से कॾहिं मौत न ईंदो हो छो तो दे इन जे करे जो चंगा जेको चंगा अमल कंदो आहे न वो मौत खां डुजंदो कोन्हे अल्लाह हाणे ने असांजो कमर में हज़रत मौलाना सैयद अताउल्लाह साहब जो इंतकाल थियो तकरीबन 2 हफ्ता पहिरियां साथी ॿुधाइनि था त साईं जन फरमायो जो ॾींहुं कहिड़ो आहे चोसे जो साईं ख़मीस जो ॾींहुं आहे चई मां सॼी ज़िंदगी पाक रहियो आहियां मूंखे पाक जो कपिड़ा पारायो मुझे हलण जो वक़्तु अची वियो हो शवास में बाक़ायदा घुराई पुटन के भाउरन के उनके जी मुझो वक्त अची वियो आहे मां फानी जहान के छॾियां थो पर तहां के वसीयत थो कयां त जमियत उलमा इस्लाम के कॾहिं बि न छॾिजो अल्लाह जो कसम है हां ई ॻाल्हि आहे पहिरियां हा वसीयत थोरो सारी की हिकिड़ी वसीयत इहा वक्त मुख्तसर आहे साईं जन कपड़ा बड़ा मटाया नवा कपड़ा पातो या पुट जे मूंखे यादि नथो या घर वारी जे झोल में साईं जन सुम्हिया साईं जो चेहरो हुन जे झोल में हो अखियूं बंदियूं अखियूं खोलियूं फरमाइनि था त साईं जन फरमायो अब अची हो ख़ैर सां कंहिंसां ॾिसूं पिया साईं जन कंहिंसां था ॻाल्हाइनि अब अची हो ख़ैर सां ठीक है बस अल्लाह जे रज़ा ते राज़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक ला व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु साईं जन कलमो पढ़ियो रूह परवास थी मोमिन मौत खां डुजंदो न आहे मोमिन मौत सां प्यार कंदो आहे कुल्लु मन अलैहा फान कुल्लु मन अलैहा फान कुल्लु मन अलैहा फान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम समूरो जहान फानी थव जेको आयो आ तेके हरणो आ जेको जायो आ तेके मरणो आ जेको ठहियो आ तेके टहणो आ बका केजी ज़ात खे आ जो मोहब्बत सा केजी ज़ात के बका है मोहब्बत सा जो अल्लाह अल्लाहु अकबर हमेशा वारी जिंदगी अगते थई उरो नगमा पढ़ियो चवंदियूं अला व नहनुल खालिदातु फला नमूतु अबदा ए असांजा सरताजो असांजा सरदारो घबरायो न बाबा जने जन्नत भी न उन समूरा सूर लही वी हां सूरन जो दीदार किया बने इंशाअल्लाह अच्छा तो एक भी गाल बुधाया तो अला व नहनुल खालिदातु फला नमूतु अबदा उरू जोने असांजा सरदारो असांजा हमनशीनो असांजा सरताजो असां हमेशा रहण वारियूं आहियूं कदे भी असांजे मथा मौत को नहीं दो व नहनुर राज़ियातु फला नस्खुतु अबदा चवंदियूं असां हमेशा राज़ी रहण वारियूं मायूं कावड़ी न दुनिया में खर्च न थोरे बको थोरे कपड़ा थोरे कराइंदो डिमांड मां जी वधी वेंदी आहे
पर खैर कोशिश क्यों रे असां मर्दन में भी अगा लाए कमाई ना जंदा घर दे खर्च ने क्यों यारन के खर्च ये न क्यों बच्चन बारन ते खरवारन ते खर्च क्यों जो खरवारन ते खर्च कंदो जोड़ता सदको था क्यों अल्लाह जो मारे तवज्जो कजा व नहनु राज़ियातु फला नस्खुतु अबदा चवंदियो असां हमेशा राज़ी रहण वारियूं आहियूं कदे भी नाराज कोन थींदियूं से व नहनु नाइमातु फला नबअसु अबदा चवंदियो असां मथा अल्लाह जो अलॻियूं नेमतूं आहिनि अल्लाह जो नेमतूं कदे भी खत्म कोन थींदियूं चवंदियूं व नहनुल मुक़ीमातु फला नरहलु अबदा चवंदियूं ॿुधो हमेशा तहां सां गॾु रहण वारियूं आहियूं कदे भी तहां के छॾे कोन वेंदियूं से तूबा लिमन कान लना व कुन्ना लहू जन्नत जूं हुरूं चवंदियूं ॿुधो ख़ुशख़बरी आहे उन शख़्स जे लाइ जे मुक़द्दर में असां आहियूं से ख़ुशख़बरी आहे उन शख़्स जे लाइ जे मुक़द्दर में असां आहियूं से ऐं ख़ुशख़बरी आहे असां जे लाइ जेको शख़्स असां जे मुक़द्दर में बणियो जन्नत में उन हूरुन का वधिक उनन के हसीयत हां हां वो जने हूरुन जा नगमा जो बुझंदो वो जवाब दी हूरुन के छा चवंदियो नहनुल मुसल्लियात फला सल्लैतुन सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ हूरुन जी गाल बुझी सुभान अल्लाह घणी पाकियो हाने पंहिंजन माइन जी गाल बुझी चुप पिया नहनुल मुसल्लियात फला सल्लैतुन व नहनुल मुसद्दिकात फला तसद्दक़तुन व नहनु साइमात फला तसम्मतुन असां सॼी ज़िंदगी दुनिया में नमाज पढ़ी आहियूं से ताके नमाज कोन पढ़ी आहे असां नमाज पढ़ी आहियूं से असां सॼी ज़िंदगी अल्लाह जे रस्ते में सदका ॾेई आहियूं से तव्हां कने सदको कोन ॾिनो असां सॼी ज़िंदगी रमज़ान शरीफ जा रोज़ा रखी आहियूं से तव्हां कने रोज़ा न रखिया आहिनि इन जे करे उन सां अल्लाह खे घणियूं प्यारियूं आहिनि अल्लाहु अकबर मारे तवज्जो कर मां चुम मदीने जे मीर जो आवाज हुरू नगमा पढ़ंदियूं दुनिया जूं औरतूं नगमा पढ़ंदियूं उन खां रब चवंदो दुनिया वारो तहां चओ त तहां के अञा वधीक मां अल्लाह खूबसूरत आवाज ॿुधाया दुनिया वारा चवंदा रब बिल्कुल असां के ॿुधा रब हजरत दाऊद अलैहिस्सलाम के हुक्म कंदो ओ दाऊद तिलावत कर अल्लाहु अकबर कबीरा हजरत दाऊद अलैहिस्सलाम तिलावत कंदो हजरत दाऊद खामोश थींदो रब चवंदो ओ जन्नत वारो चओ त मां अल्लाह तहां के अञा वधीक खूबसूरत ॿुधाया जन्नती चवंदा ए असांजा रब अञा खूबसूरत ॿुधाए न किताबनि जे अंदर अचे थो रब करीम ॿिन्ही जहाननि जे सरदार आमिना जे लाल इमामुल अंबिया खातमुल अंबिया शाफिए रोज़े जज़ा जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म कंदो ओ मुजा महबूबा हाने तू कुरान जी तिलावत कर ओ मुजा महबूबा हाने तू कुरान जी तिलावत कर ओ मुजा महबूबा हाने तू कुरान जी तिलावत कर बिनी जहान जो सरदार जन्नत में कुरान जी तिलावत कंदो तवज्जो कजो कच्चे जा गयूर मुसलमानो जने आमिना जो लाल बस कंदो रब चवंदो ओ जन्नतियो
चौथ अञा खूबसूरत बुधाया जन्नती चवंदा ओ असांजा रब अञा खूबसूरत बुधाइन ओ असांजा अल्लाह अञा खूबसूरत बुधाइन रब करीम जन्नत जे अंदर पाण पंहिंजे कलामुल्लाह जी तिलावत कंदो। अल्लाहु अकबर कबीरा। सोचो तो सही मंजर छा खुदा जो कसम मंजर छा हूंदो वक्त मुख्तसर मारे तवज्जो कर। अल्लाहु अकबर कबीरा। मा जो मदीने जो मीर ॾाढो हसीन। अब याद आ मेरा जो की खबर आ वक्त मुख्तसर पूरो जमा के रखो वने मोटी तो चा मा जो आमिना जो लाल ॾाढो हसीन मोजो साईं ॾाढो जमील जो रब करीम पंहिंजे महबूब जे चेहरे जी कुरान में पाण तारीफ कई। रब तो फरमाए कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। ओ मुझा महबूब जरे तू पंहिंजो हसीन चेहरो तू पंहिंजो जमील चेहरो तू पंहिंजो वज़ुहा वारो चेहरो अल्लाहु अकबर कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। ओ मुझा महबूब जरे तू पंहिंजो चेहरो आसमान जी तरफ कंदो मां अल्लाह बि तुंहिंजे चेहरे जा दीदार कंदो। समझो तो गाल क्या घरवारी के गुलाम न समझो घरवारियों तहां जो गुलामियानियों ना हैं अल्लाह जो कसम तहां जे जिंदगी जो साथियानियों हैं। क़यामत में कुट जो जिनिया गलती कया तौबा कर सकता है बाहर यारन दोस्तन न उना दे टहक राज घरी न एकड़े बुजुर्ग लिखियो आ त घर में इन दाखिल न थियो जो तहां जो चेहरो फिरौन वांगुर घर में जो बता जे चेहरे ते मुल्क हो खुशी हो अल्लाह ता घर जो ता जा थकल ही वजन घर वारी ता के ॾिसन त उन्हनि जा थकल ही